मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। बिल्कुलु बि तव्हांजो वक़्तु न वठंदुसि। मुख़्तसर जाम स्टोरी आहे। लाहूती मेलो जेको सिंध में हलियो आहे उनखे सिंध हुकूमत केतिरा किरोड़ जारी कया। इहा हिकिड़ी वॾी हैरान कुन स्टोरी आहे। ॻाल्हि आहे त एतिरा सारा किरोड़ हिकु मेले ते ख़र्च थियनि था ऐं उन मेले में छा हुयो, आया उहो मेलो कीअं हुयो, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। तमामु मुख़्तसर असां वटि मेला त बुनियादी तौर ते खिते ऐं वतन जे कल्चर खे प्रोमोट करण जो नालो हूंदा आहिनि। मेला जेके आहिनि उहे लखे माण्हुनि जे मेलाप जो ज़रियो हूंदा आहिनि। उते आम माण्हू ईंदा आहिनि। उन जिथे मेला लखे माण्हुनि जे मेलाप जो ज़रियो हूंदा आहिनि उते मेला हज़ारे माण्हुनि जे रोज़गार जो बि ज़रियो हूंदा आहिनि। हज़ारे माण्हू उते रोज़गार कंदा आहिनि ऐं मेलो जेको आहे उन में मुआइशी सरगर्मियूं थींदियूं आहिनि। मेले में राग रंग, शाइरी, इस्लाही नाटक, मंडलियूं, दिलि विंदराइण जा सर्कस, जानवरनि जा सर्कस, नाचू, खदड़ा फ़क़ीर, किशमिश वारा, जिलेबियुनि वारा, पकोड़नि वारा, पथीअ जे ठहियल होटलुनि वारा ऐं उते तमामु ॿिया इलाइक़े जा आस पास माण्हू जेके बग़ैर कंहिं प्रोटोकॉल, रंग नस्ल मत भेद जे मेले में ईंदा वेंदा आहिनि ऐं मेले जूं वॾियूं सरगर्मियूं रहंदियूं आहिनि ऐं उहे मेला जेके आहिनि से कल्चर खे वधीक प्रोमोट कंदा आहिनि। ऐं जेको आहे सो उन्हनि मेलनि में ऐं हिन मेले में जेको फ़र्क़ु आहे उहो वॾो फ़र्क़ु आहे। उहो ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे ऐं यकीनन मेलनि में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु थिए थो। पर लाहूती मेलो शहर जे वीराने में लॻंदड़ लाहूती मेले जा रंग ई निराला आहिनि। हूअं त लाहूती लाल जे मेले जे आख़िरी धमाल खां पोइ सेवण जे जबलनि खां पहिरें पंधु लाहूत ला मकान वेंदा आहिनि ऐं नूरानी सरकार जे ख़िदमत में सरबजूद थींदा आहिनि। पर हीउ अजीब मेलो आहे लाहूती मेलो जेको शहर जे वीरानी में थिए थो। ऐं हिन मेले जी वॾी ख़ुसूसियत इहा आहे त हिन मेले में एंट्री कार्ड ते आहे, यानी हिकिड़ो मेलो जंहिंजी दाख़िला तव्हां वटि जेकॾहिं कार्ड आहे त तव्हां उन मेले में वञी सघो था, न त नथा वञी सघो। ऐं ईअं ई उहो मेलो जेकॾहिं वञो था त पंधु तव्हांखे 3 खां 4 किलोमीटर पंधु लॻे थो। हीउ मेलो जेको मख़सूस माण्हुनि जे लाइ मुनक़द थींदो आहे। हिन मेले में ख़ासि फैमिलियूं ईंदियूं आहिनि, ख़ासि माण्हू ईंदा आहिनि ऐं पोइ ख़ासि रौनकूं थींदियूं आहिनि। ॾींहं जो इहो मेलो ख़ाली हूंदो आहे, न त मेलो 3 ॾींहं 3 धमालूं हूंदियूं आहिनि ऐं मेले जा हिकिड़ा पंहिंजा उरूज हूंदा आहिनि। लाहूती मेलो जेको मख़सूस मेलो हुयो ऐं उन में जेको आहे सो दाख़िला बि जेका आहे सा आम माण्हुनि जी कान हुई, जेकॾहिं हुई त उहा पंधु हुई। हुननि आम मेलनि में लाठिड़ा टोलियुनि जे सूरत में लठ बरदार घुमंदा आहिनि अमुन अमान खे बरक़रार रखण जे लाइ। पर लाहूती मेलो उहो हुयो जेको गेट झलियो बीठो हो, जिन ख़ासि माण्हुनि खे अंदरि अचणु वञे पियो। ख़ैर इन मेले जूं रौनकूं सभिनी ॾिठियूं त उन में तमामु महदूद माण्हू हुया, पर ख़र्चु तमामु वॾो हुयो ऐं अचूं था पाण असुलु ख़र्च ते। लाहूती मेले जे लाइ सिंध सरकार हैरान कुन पैसा जारी कया आहिनि। लाहूती मेले जे लाइ 2018 में इन मेले जे लाइ 1 करोड़ रुपया जारी कयो वियो। इहा वॾी हैरान कुन ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं कची निकिरे, ग़लति निकिरे त आउं सुप्रीम कोर्ट में बि ॿधलु आहियां त पैसे जो कीअं ज़ियान कयो थो वञे। 1 करोड़ रुपया 2018 में इन मेले ते ख़र्चु कया विया। 2019 में इन मेले ते 1 करोड़ रुपया ख़र्चु कयो वियो, यानी बजट जारी कई वई। ऐं हिन वक़्तु बि इन मेले ते 1 करोड़ रुपया जारी कयो वियो आहे। मूं वटि रिकॉर्ड मौजूदु आहे, मूं वटि अंग अखर हिननि पननि में मौजूदु आहिनि। ऐं ॿिया जेके डोनर आहिनि उहे अलॻि आहिनि। मुमकिन आहे उहे केतिरा लख हूंदा, उनजो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त जॾहिं सिंध साईं जी सरकार 1 करोड़ रुपया जारी कयो आहे त पोइ तव्हां छा था सम्झो त ख़ाली पट ते ॿियनि डोनरनि केतिरा पैसा ख़र्चु कया हूंदा। ऐं उन में मेला में उन जा यार दोस्त उनखे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि, वाह 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 थी रही आहे।
ऐं जेको आहे सो वॾा मैसेज पिया हलनि त ज़बरदस्त मेलो हो। मेलनि खे कीअं महदूद करे, कल्चरल मेला ख़तमु करे ऐं हिकिड़ा ज़ाती बुनियादनि ते मेला मुक़ररु कया विया आहिनि, जंहिंमें लखे रुपयनि जूं बजेटूं, करोड़े रुपयनि जूं बजेटूं ॾिनियूं थियूं वञनि, डोनर्स अलॻि आहिनि ऐं पोइ ईअं ई अवाम जे ख़ज़ाने जी लुटमार थी रही आहे। हिकिड़ी छोकिरी बीमार आहे, उनजो मूं ॾे मैसेज आयो त आउं बीमार आहियां, मूं वटि 2.5 लख रुपया कोन्हनि, के ब्रेन ट्यूमर जी मरीज़ आहे, जिथे 2.5 लख रुपया उन मरीज़ जे लाइ त सिंध सरकार नथी ॾेई सघे। थरमी ॿार मरी रहिया आहिनि, सरदार शाह जे तक में रोज़ु ॿार मरनि था, पर पैसा हिते जारी करणा आहिनि। 3 करोड़ रुपया 3 सालनि में जारी कया विया। हाणे जेके अयाज़ मेले ते पैसा जारी थिया आहिनि उन जा अंग अखर आऊं तव्हांखे ॾिसो। घोटकी मेले ते जेके पैसा जेके ॾिना विया आहिनि सिंध सरकार जे तरफ़ां, उन जा अंग अखर आऊं तव्हांखे ॾींदुसि। ॿोलियुनि जे मेले ते जेके पैसा जारी करे पई सिंध सरकार, इस्लामाबाद में उहो मेलो आहे, मेलो इस्लामाबाद में आहे, मेलो गैर माण्हुनि जो आहे, उन में अलाए छा छा पियो थिए, पर उनखे जेके पैसा सिंध सरकार जारी कंदी या करे आहिनि उहे बि अंग अखर तव्हांजे आॾो ॾींदासीं। पर लाहौती मेले में हेॾा वॾा अंग पैसा जारी कया विया, 3 करोड़ रुपया 3 सालनि में। ख़ज़ाने जी भींग ईअं बि थींदी आहे मेलनि जे नाले ते।